खैरपुर जो हाकिम मीर अली नवाज़ नाज़, जंहिंखे हीरा मंडीअ जी ॻाइणीअ जो इश्क बीमारी थी लॻो। मीर अली नवाज़ नाज़ मीर इमाम बख़्श जो वॾो फर्ज़ंद हो। संदसि तरबियत नंढपिण खां ई वली अहद तौरु कई वई हुई। हिन परॾेह में पिणु तालीम हासिल कई। कुलियात नाज़ में अता मोहम्मद हामी लिखे थो त नाज़ आज़ाद तबियत रखंदड़ शख़्सियत जो मालिक हो। विलायत खां वापसीअ बाद इहो अंसर वेतर वधी वियसि। मीर इमाम बख़्श पुराणे ख़्यालनि जो माण्हू हो, जंहिंखे इहा ॻाल्हि पसंदि न आई। हुन उनजो ज़िम्मेवार कुझु मुलाज़िमनि खे सम्झियो ऐं उन्हनि खे बरतरफ़ कयाईं, जंहिं ते मीर नाज़ मायूस थी उन्हनि नौकरनि समेत जलावतन थी वियो। कुझु वक़्त खां पोइ मीर इमाम बख़्श जी दिलि पुट लाइ मायूस थी ऐं पंहिंजे पुट खे वापसि घुरायाईं। मीर अली नवाज़ नाज़ हिंदुस्तान में अजमेर में बि रहियो, पर पोइ खेसि लाहौर जी उन वक़्त जी चीफ्स कॉलेज में मोकिलियो वियो, जेका बाद में एचिसन कॉलेज जे नाले सां मशहूरु थी। हिन कॉलेज में शाही ख़ानदाननि जा पुट, जिन में राजा, नवाब, सरदार बि पढ़ंदा हुआ। सिंध जे कहाणीकार ऐं बाली ड्रामे जे लेखक मुमताज़ बुखारी मूजिबि मीर नाज़ हिकु शाइर हो। संदसि 2 मजमुआ पिणु छपिजी चुका हुआ। खेसि रक़्स, गीत ऐं मौसीक़ीअ जो ॾाढो शौक़ु हो, जंहिं सबबि संदसि लाहौर जी हीरा मंडीअ अचणु वञणु हूंदो हो। हिकु भेरे हू उतां लंघी रहियो हो त खेसि हिकु आवाज़ ॿुधण में आयो, जेको संदसि दिलि में घरु करे वियो। मीर अली नवाज़ हुन जे साम्हूं वञण जो पको पह कयो ऐं उन नियत सां हिकु भेरो संदसि दर ताईं वञी पहुतो। लेकिन उते डेरा गाज़ी ख़ान जो हिकु नवाब वेठो हो, तंहिं करे खेनि वञणु न ॾिनो वियो। पर संदसि परेशानी वधंदी वई त ही केरु आहे ऐं इहो कंहिंजो आवाज़ आहे। आख़िर हिन खे पहुचंदे मालूम थियो त उहा इक़बाल बेगम आहे, जेका पंहिंजे वक़्त जे नामवर गायक ऐं पटियाला घराणे जे उस्ताद आशिक़ अली ख़ान जे तरबियत हेठि हुई, जंहिंसां संदसि तजस्सुस अञा बि वधीक वधियो। मीर अली नवाज़ नाज़ इक़बाल बेगम जे कोठे ते धन दौलत लुटाइणु शुरू कयो। पोइ अहिड़ीअ तरह मुलाक़ातूं थियणु लॻियूं। पोइ आवाज़ खां अलावा संदसि हुस्न जो बि असीर थी वियो ऐं खेसि प्यार मां बाली सॾणु लॻो। ईअं इक़बाल बेगम बाली थी वई। उन बाद बालीअ जो भाउ विलियन बणिजी वियो। हुन कोशिशि कई त मीर मथसि ईअं ई फिदा रहे, पर बाली खेसि क़बूल न करे। बालीअ जे भाइरनि जूं फरमाइशूं ऐं मुतालबा पूरा कंदे इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहियो। उन्हनि ॾींहनि में नाज़ जो आतिश इश्क जे नाले सां हिकु किताबु छपियो, जंहिंमें संदसि मोहबत जी बेइंतहा बेक़रारी ऐं परेशानी ज़ाहिर हुई। लाहौर में नाज़ जी सरगर्मियुनि ऐं उन जी आशिक़ीअ जी ख़बर खैरपुर जे वालीअ रियासत ताईं पहुती त मीर इमाम बख़्श खेसि वापसि घुरायो। हुन न पए चाहियो त मुस्तक़बिल जो वालीअ रियासत कोठे ते वञे। मीर नाज़ पंहिंजे पीउ खे सम्झाइण जी कोशिशि कई त ही का आम बाज़ारू औरत नाहे। जॾहिं हू लाहौर वञी न सघियो त बालीअ जे भाइरनि खे राज़ी करे खेसि खैरपुर वठी आयो ऐं संदसि प्यार जूं ॻाल्हियूं आम थी वयूं। उन ॻाल्हि ते संदसि वालिद वधीक कावड़ियो। हिन पंहिंजे हिकु मुर्शिद खे चयो त हू मीर नाज़ खे चवे त हू बालीअ खे वापसि वठी वञे। जंहिंखां पोइ मीर नाज़ बालीअ खे वापसि लाहौर छॾे आयो, पर हिन इहो फ़ैसिलो कयो त हू इन सां शादी कंदो। अता मोहम्मद हामी लिखे थो त मीर साहब जूं नज़रूं बालीअ में हुयूं ऐं बालीअ जूं नज़रूं संदसि माल मिल्कियत ते। हूअ 8 लखनि जा ज़ेवर ऐं हीरा पाण सां गॾु खणी वई हुई। मीर नाज़ जो नंढो भाउ बरतानवी फ़ौज में मेजर हो, जेको पहिरीं आलमी जंग में विढ़ियो हो। मीर नाज़ खेसि चयो त हू अंग्रेज़नि खे चए त हू वालिद साहब खे सम्झाइनि। बालीअ जे भाइरनि जी सख़्तीअ सबबि संदसि परेशानी ऐं बेक़रारी वधी वई हुई। हिन मुंबईअ जे गवर्नर खे बि ख़त लिखी मदद घुरी त मां बालीअ सां प्यार करियां थो। हिन जा भाइर मुलाक़ात में रुकावटूं विझी रहिया आहिनि, जेतोणीकि हिननि घणो पैसो बि लुटियो आहे। मुमताज़ बुखारी जो चवणु आहे त अंग्रेज़ सरकार हिन ख़त ते का बि मुदाख़लत न कई। जॾहिं शहज़ादनि जी हिकु गॾिजाणी थी त हू उन में बि शिरकत लाइ वियो, जिते अंग्रेज़नि खे सम्झायो त तुंहिंजो पीउ इहो सभु कुझु करणु नथो चाहे। ईअं न थिए जो हू तोखे वली अहद जे उहिदे तां हटाए छॾे। आख़िर मीर इमाम बख़्श बीमार थी पियो ऐं नेठि वफ़ात कयाईं, पर मीर नाज़ खे 6 महीननि ताईं मसनत ते विहणु न ॾिनो वियो। आख़िर वाइदनि इक़रारनि बाद खैरपुर रियासत जो चोथों वाली थियो। रियासत जूं वागूं संभालींदे ई मीर नाज़ सभिनी खे राज़ी करे शादी कई। मुमताज़ बुखारी जो ख़्यालु आहे त उहो साल 1925 ईस्वीअ जो आहे, जॾहिं त पीर अली मोहम्मद शाह जो अंदाज़ो आहे त उहो 1923 ईस्वी या 1924 ईस्वीअ जो आहे। पीर अली मोहम्मद शाह राशिदी सिंधीअ में पंहिंजी तसनीफ़ उहे ॾींहं उहे शींहं में लिखे थो त मीर नाज़ पारां शादीअ जी हामी भरण ते बाली ऐं संदसि भाइर ईअं ख़ुशि थिया
ॼण कंहिं मुर्दा जिस्म में साहु पइजी वियो हुजे। मीर नाज़ शादीअ ते दिलि खोले ख़र्च कयो। पीर अली मोहम्मद शाह बि उन शादीअ जो महिमान हो। संदसि चवणु आहे त उन्हनि ॾींहनि में रेलवे स्टेशन जे फाटक वटां मैदान हूंदो हो, जिते झूपड़ियूं ठाहे कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। गर्मीअ जी मौसम सबबि मथनि पाणीअ जो शिनकार कयो पियो वियो त जीअं थधियूं रहनि। मीर साहब जी पंहिंजी रिहाइश ऐं शादीअ जी तक़रीब लाइ पिणु अहिड़ी कैंप तयारु कई वई हुई। लाहौर, अमृतसर, दिल्ली ऐं बम्बईअ खां अटकल 80 तवाइफ़नि जा ग्रुप आया हुआ, जिन जी रिहाइश लाइ हाई स्कूल ऐं बोर्डिंग हाउस ख़ाली कराया विया हुआ, जितां तबले जी थाप ऐं सारंगीअ जा आवाज़ ॿुधण में पिया आया। ॼण त पूरो खैरपुर हीरा मंडी बणिजी वियो हो। महिमाननि जो वॾो तादाद मौजूदु हो। हर महिमान लाइ हिकु तवाइफ़ पंहिंजे टोले सां मोकिली वई हुई। सॼे हिंदुस्तान मां तमाशाई, नाच, ॻाइणु, आतिशबाज़ी, जादू, रांदि, मुशाइरा, शाइरी ऐं हर क़िस्म जे तफ़रीह लाइ खैरपुर अची गॾु थिया हुआ। हिन कहाणीअ जी आख़िर में राशिदी साहब लिखे थो त उहा महफ़िल थींदे थींदे रियासत जो ख़ज़ानो ख़ाली थी वियो। केतिरनि ई ॾींहनि ताईं तवाइफ़नि खे पंहिंजी फीस वठण लाइ दरबदर थियणो पियो। मीर नाज़ जूं 2 शादियूं हुयूं, जिन मां हिकु अजमेर जे ख़ानदान मां हुई। उहा बि संदसि इश्क जी हुई। बालीअ सां संदसि ॿियो इश्क हो। बालीअ खे ख़ानदान जी मज़ामत सबबि फैज़ महल में जॻह न मिली। मीर नाज़ जंहिं लाइ दिलशाद मंज़िल नाले हिकु अलॻि इमारत तामीर कराई हुई, जंहिंखे बालीअ जो बंगलो बि चयो वेंदो आहे, जंहिंमें 4 कमरा, हिकु हाल ऐं हिकु वॾो बाग़ हो। हाल में मुशाइरे जी तिर्ज़ जूं महफ़िलूं ऐं ॿाहिरि बाग़ीचे में महफ़िल मुनाक़िद कई वेंदी हुई, जंहिंमें बाली मीर अली नवाज़ नाज़ जी शाइरीअ खां अलावा ग़ालिब ऐं सूफ़ी कलाम ॿुधाईंदी हुई। हर सुबुह जी शुरूआति रूमानवी अंदाज़ में थींदी हुई। बालीअ खे गुलाबनि में तोरियो वेंदो हो, जंहिंखां पोइ मीर नाज़ मथसि गुल छटींदो हो। बाली जॾहिं बि लाहौर खां ॿाहिरि निकिरंदी हुई त मीर नाज़ वापसीअ ते खैरपुर स्टेशन ते विक्टोरिया बगीअ में संदसि आजियां कंदो हो ऐं रस्ते में गुल विछाया वेंदा हुआ। दिलशाद मंज़िल जे भरिसां दिलशाद बाग़ ठाहियो वियो, जिते ॿई घुमंदा फिरंदा हुआ। मीरवाह नाले वाह जी पुल जे विच में पींघो ॿधी लुॾंदा हुआ। उन्हनि जी हिकु ख़ासि ॿेड़ी बि हुई, जंहिंमें तेर लाइ वेंदा हुआ। मीर नाज़ रेगिस्तान में पीर दिलबर नाले हिकु पथर जो तख़्त ठारायो हो, जंहिं ते बाली वेहंदी हुई ऐं मीर पीर दिलबर जे नाले सां खेसि मुख़ातिब थींदो हो ऐं उते खेसि ॿुधंदो हो। संदसि इश्क जो अलमियो इहो हो त बाली बेगम नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते नाराज़ थी लाहौर हली वेंदी हुई। संदसि मुआइशी हालतूं ख़राब थींदियूं वयूं, जॾहिं त बालीअ जा भाइर अमीर खां अमीर तर थींदा विया। उन वक़्त जा कुझु अखियुनि ॾिठा शाहिद लिखनि था त बालीअ जो भाउ बगो मियां पंहिंजी ॿीणी बरतानवी करंसी नोट सां दुखाईंदो हो, जंहिं ते बादशाह विलियम 5 जी तस्वीर लॻल हुई। हू मीर साहब जी कमज़ोरी हथु करे चुको हो, सो बालीअ खे लाहौर वठी वेंदो हो ऐं पंहिंजूं फरमाइशूं पूरियूं कराए खेसि वापसि आणींदो हो। हिकु दफ़े ईअं थियो त बाली कावड़िजी हली वई। खेसि परचाइण लाइ मीर नाज़ रियासत जे माण्हुनि खां 1 साल जी अॻुवाट टैक्स वठी पोइ हिकु पूरी ट्रेन बुक कराई, जंहिंमें वॾे तादाद में मुअज़्ज़िज़ीन खे गॾु हलण जी गुज़ारिश कई ऐं उहा ट्रेन वठी लाहौर पहुतो ऐं बालीअ खे वॾी मुश्किल सां परचाए वापसि आंदो। नंढे खंड में तब्दीलियूं अची रहियूं हुयूं। अलामा इक़बाल अलॻि रियासत जो तसवर पेश कयो हो। गांधीअ सिविल नाफ़रमानीअ जी तहरीक शुरू कई हुई, जंहिंजा असर सखर, शिकारपुर ऐं खैरपुर जे आसपास जे ॿियनि शहरनि ते बि पिया, पर मीर उन सभ खां बेनियाज़ हो। मुमताज़ बुखारी मूजिबि रियासत हलाइण में मुश्किलातूं हुयूं। अंग्रेज़ सरकार जो दबाव वधी रहियो हो। अंग्रेज़ बि उन करे नाराज़ पिए थिया जो मीर पंहिंजो समूरो ख़ज़ानो बालीअ खे परचाइण ऐं उन जी ख़ुशामद ते ख़र्च पिए कयो। अता मोहम्मद हामी कुलियाते मीर अली नवाज़ में लिखे थो त ख़ज़ानो एतिरो त ख़ाली थियण लॻो जो कुझु महीननि खां सरकारी मुलाज़िमनि खे पघारूं न पे मिलियूं। इहो हाल ॾिसी बरतानिया सरकार हुकूमत जो इंतज़ाम हिकु काउंसल हवाले कयो, जंहिंसां मीर जा अख़्तियार घटिजी विया। घणी जिदोजहद खां पोइ हिन काउंसल खे ख़तमु करायो। हू आइनी सरबराह हो, पर हुकूमत जो कारोबार हिकु अंग्रेज़ ऑफिसर जी निगरानीअ हेठि हो। संदसि महदूद वज़ीफ़ो मुक़ररु कयो वियो, जंहिंमें इन जो ख़र्च बि पूरो न थींदो हो। पीर राशिदी पंहिंजे यादगिरियुनि में लिखे थो त मीर नाज़ पंहिंजे वक़्त जो सखी मर्द हो। जॾहिं पैसा ख़तमु थी वेंदा हुयसि तॾहिं पाण अची ख़ज़ाने जा दरवाज़ा खोलींदो हो। कॾहिं कॾहिं त उन तिजोरियुनि में 4 आना पिया हूंदा हुआ। हिकु भेरे साणस कोटडीजीअ में मुलाक़ात थी। ॿियो कुझु न हुजण सबबि शिकार थियल हिकु तलूर पखी तोहफ़े तौरु ॾिनो ऐं हिजाब में
अखियूं हेठि करे छॾियईं। जॾहिं मीरनाज़ बीमार थियो त रुसण बि लॻो। तॾहिं बालीअ खे अहसासु थियणु लॻो त मीरनाज़ जी मोहबत हक़ीक़ी हुई, पर उन वक़्त ताईं देरि थी चुकी हुई। जॾहिं संदसि तबियत घणी ख़राब थी त रेगिस्तान में वञी खेमा हणी वेही रहियो ऐं सख़्तीअ सां मना करे छॾियो हो त बालीअ खे मूंसां मिलणु न ॾिनो वञे, हूअ मुंहिंजो मुंहुं न ॾिसे। आख़िरकार मीर अली नवाज़ नाज़ 1935 ईस्वीअ में वफ़ात कई। उन वक़्तु संदसि शादीअ खे फ़क़ति 10 साल थिया हुआ। मीरनाज़ खे अमानत तौरु कोट डीजीअ में दफ़नायो वियो, जंहिं बाद लाश करबला मुंतक़िल कयो वियो, जंहिं बाद बाली बि 1967 ईस्वीअ धारे वफ़ात कई ऐं खेसि बि करबला में संदसि भरिसां दफ़न कयो वियो।